रूम जे बादशाह पंहिंजो कासिद मोकिलियो त वञी हज़रत उमर जो मामिलो ॾिसी आहे त कहिड़े हाल में आहे। हेॾो जो मुड़ुस जो नालो आहे, हेॾो जो रोब ताब आहे। कासिद आयो आहे, अचे थो सफ़र करे मदीने तैयबा में पहुतो। हिकु माण्हू मिली वियो, पुछे थो ॾे ख़बर अव्हांजे बादशाह जो महल कहिड़ो आहे? हुन चयो कई चौकीदार हूंदा, का आलीशान महल हूंदी। साईं जे ज़ाते गिरामी जो नालो वठी पुछे ॾियो ख़बर अव्हांजे बादशाह उमर जो महल कहिड़ो आहे? त उहो शख़्स हैरान थी वियो, छा जो महल हूंदो, किथे जांच वञी कर। हिकु बुढड़ी औरत मिली वई आहे, पुछे थो मां ॿुधा तव्हांजे बादशाह हज़रत उमर जो महल कहिड़ो आहे? त कुड़ारी खिली चए थी अबा असांजे बादशाह त महल जो नालो ॿुधो आहे अलाए कोन, उन खे ॻोल्हियूं थी त मस्जिद में वञी ॻोल्हियूं। किथे ॻोल्हीस? मस्जिद में। हज़रत उमर जी तलाश में आयो। वो रूम जो कासिद जॾहिं मस्जिद जे दर ते बीठो आहे, निहारे त हज़रत अमीर उमर सिंह तॾे ते सुतो पियो आहे। आराम रो अची वियो आहे, मंझंदि जो टाइम थी आहे, गर्मी आहे, जान जो पघर मिटी मिली विया आहिनि पाण में, बदन सॼो मेरो लॻो पियो आहे। जीअं जो ने कासिद जी निगाह पई आहे ईअं ॾकण लॻो आहे, या कंहिंखे जिन वठंदो आहे ॾके थो ज़ार ज़ार। हज़रत उमर जागी पियो आहे, पुछे थो ॾे ख़बर छा मामला, छा जो डप जो अथई? जे ख़ुदा जो क़िस्म मां हैरान आहियां, इहो तुंहिंजो रोब कोन्हे को, पर तो में जेका हक़ जी ॻाल्हि आहे उन जो रोब। एॾे शान वारो हज़रत अमीर उमर साईं, जंहिंखे महबूबन जन्नत जूं बारक ॾिनियूं आहिनि, जंहिंजे हुकूमत में अल्लाह ताला पूरी दुनिया ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल जो हुक्म हलायो। रसूल अल्लाह जी हदीस सही बुखारी मौजूद आहे। हबीब करीम ने फरमायो त मां रात जो निंड में ॾिसां थो पियो मुंहिंजा उम्मती मुंहिंजे अॻियां आंदा जा। ॾिसां थो हिकिड़ो अहिड़ो उम्मती आहे जंहिंखे कमीस सीने ते आहे, लुंडड़ी छोटड़ी। हिकिड़ो अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस अध सीने ते आहे। हिकिड़ो अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस दुन ते आहे। हिकिड़ो अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस दुदिन ताईं आहे। हिकिड़ो अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस गोॾनि ताईं आहे, कुझु हेठां। ईअं कई नमूना सां थो उर्द अलैहि उमर ओचित उमर निहार अलैहि कमीस यजुर्रुहु निहारा एॾो वॾो जुब्बो आहे जो जुब्बे खे गिली में थो अचे। मलाइका ॿुधायो कि भला साईं इहो ज़ाहिरी जुब्बो कोन्हे को, ही दीन उमर वारनि खां वठी पेरनि ते तो मुहम्मद जे दीन सां एॾो शान वारो हज़रत उमर। हुज़ूर फरमायो मां निंड में ॾिठो ख़्वाब में त मां हिकिड़े खूह ते आयो आहियां, मूं मुहम्मद रबी पाणी कढियो आहे, उन खां पोइ हज़रत अबू बकर पाणी कढियो आहे, उन खां पोइ उमर जो आयो आहे। एतिरो त पाणी कढियो अथई जो मां पी खणी धव कयां, हाथ खणी लॻाया अथनि। असहाबनि पुछियो या रसूल अल्लाह जो छा आहे? पाण फरमाइण लॻा ही दीन जो पूरी दुनिया ते उमर जे हथां हलण वारो। हज़रत अमीर उमर से आयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे पुट खे सॾे, अबा मूंखे उहो घर ॾेखार, उहा जाइ ॾेखार, उहो कमरो ॾेखार, उहो रूम ॾेखार, उहो हुर्फ़ो ॾेखार जंहिंमें हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेही अल्लाह ताला जी इबादत कंदो आहे। ॾिसां त कीअं उहा जाइ आहे, अंदरि जो लॻे अचे त सादी जाइ आहे, उन में को कबुल कास लॻल कोन्हे, आलीशान कपो लॻल कोन्हे, सींगारल कोन्हे, को सवारी कुंदेश कान्हे का, ईअं ई सादी हाल में आहे। अंदरि जो आयो, निहारे त क़िबले वारे पासे भित ते ज़रा ज़रा लॻा पिया आहिनि। पुछे त बाही ज़रा छा ॻाल्हि? हज़रत अबू बकर जे बचे रोई पियो, फरमायो उमर मुंहिंजो बाबू जॾहिं निमाज़ में बीहंदो हो ईअं कॾहिं कॾहिं बेख्तियार बाहि निकिरी वेंदी हुई त अंदरां जिगर जा ज़रा ॿाहिरि निकिरी वेंदा। इहे काला काला टका उहे आहिनि जेके मुंहिंजे बाबे जे जिगर जा ज़रा ॿाहिरि निकिरी वेंदा हुआ। सॼी राति इबादत बि कंदो हो अल्लाह जे ख़ौफ़ खां छा शान आहे, छा मक़ाम आहे, छा दर्जो आहे। अदासी असां एॾा त गाफ़िल बणिजी विया आहियूं। अल्लाह ताला शल पनाह में रखे जो काफ़िर खिलूं था कनि, काफ़िर चर्चा था कनि त वो मुस्लमान चल गए, उहे मुस्लमानी दुनिया तां लॻेगा जेके काफ़िरनि खे मारींदा हुआ। अॼु निहार त छा मामिलो रहियो। भॼन साईं एॾी अल्लाह जे ज़ात बरकात हबीब खे, हबीब करीम जे सहाबनि खे इन मौत जी तयारी हूंदी हुई त अॼु अचे सुबुह अचे शाम अचे। हज़रत अमीर उमर खे राति जो पंहिंजे बिस्तरे ते ॾिठो आहे, सोचे पियो 1 2 3 4 बता फिरिया बाबा छाजो था लेखो कयो। असांजो को दुकान कोन्हे, असांजो को कारोबार कोन्हे, असांजी का तिजारत कोन्हे, असांखे का नौकरी जो मामिलो कोन्हे, छाजो था लेखो कयो। पाण फरमायो